अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 सेप्टेम्बर वेनसडे 12 थिया आहिनि हिन महिल मंझंदि जा। ऐं बसि देरि सां व्लॉग शुरू करण जी वजह मुंहिंजी कम वारी मासी आहे। हीअ आहे मास जी दाल जेका मां भिॼाए छॾी आहे। मां छा बल्कि सुबुह खां सुराण भिॼाई आहे, उनखे मां ई चयो। असल में छा थियो, दालियूं मां रखंदी आहियां फ्रीज़र में, त असां जेका ब्राउन दाल हूंदी आहे साबित मसूर, उहा जो कढीसीं पचाइण लाइ, त फ्रीज़र में रखियल दाल में एतिरा कीड़ा पियल हुआ जो बिल्कुलु पाउडर थी वई। उहा त असां उछलाए छॾीसीं। पोइ मां सुराण खे चयो त मास जी दाल जेका बि आहे उहा भिॼाए छॾ। हाणे हिन मां हीअ जॾहिं बॉइल थी वेंदी त मां कुझु त हाणे पचाईंदमि, बाक़ी बॉइल दाल मां फ्रीज़ करे छॾींदमि, त जीअं उहा बॉइल थियल हूंदी त कढी ऐं पचाईंदासीं त एॾो टाइम न लॻंदो, बजाए ज़्यान थियण जे। अलाए मूंखे सम्झ में न आयो, पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो फ्रीज़र में दाल में कीड़ा पइजी विया आहिनि। सो हाणे हिन दाल खे मां वॾी देगिड़ी में शिफ्ट कंदमि ऐं हिते मां हिनखे रखंदमि बॉइल करण जे लाइ, ऐं हीअ थां वग़ैरह पोइ अंदरि कंदमि। हिन खां पोइ मां ठाहियां थी तव्हांजे सवालनि जे जवाबनि जी वीडियो। 12:30 थिया आहिनि। मां सवाल जवाब जी वीडियो ठाहे छॾी आहे, उहो अपलोड करण लाइ रखी अथमि। दाल हिते बॉइल थी थिए ऐं हाणे जेको आहे मां हीअ थांव अंदरि कंदमि ऐं उनखां पोइ मां वेंदमि कुझु कटिंग करणु, जेका मां नई रिलीज़ शुरू कई आहे उनखे मां ठाहिण थी चाहियां, पर मूंखे टाइम सफ़ा न मिलियो आहे। अञा वञा पई कटिंग करणु त हे घंटी वॻी दरवाज़े जी, ऐं मुंहिंजो पार्सल आयो आहे जेको मां ऑनलाइन ऑडर कयो। तव्हां सां शेयर थी कयां त मां छा घुरायो आहे। मां घुराया आहिनि हीअ लॉन जा प्रिंट्स। हिन में हे वाटरमेलन प्रिंट आहे, 2 इहे आहिनि पीसिस, ऐं हे 2 घुराया आहिनि स्ट्रॉबेरी वारा। इहे असांजी फैमिली जे हिकु ॿिनि ॿारनि जे लाइ आहिनि, हादिया ऐं राजिया जे लाइ आहिनि। ऐं उनखां सवाइ हिकिड़ी हीअ शर्ट मां पंहिंजे लाइ घुराई आहे। कीअं मुंहिंजी दिलि पई चए, माना हे शायदि मूंखे पाए प्रिंट ऐं ॾाढी कूलिंग फील थींदी। ॾाढो वणियो, मूंखे ॾाढो वणियो। मां हादिया राजिया लाइ बि वरितो आहे ऐं पंहिंजे लाइ बि वरितो आहे। हे प्रिंट बि हिकिड़ो हादिया खे ठाहे ॾींदमि, हिन मां हिकिड़ो राजिया खे ठाहे ॾींदमि, हिकिड़ो असांजी ॿी प्यारी फैमिली जी आहे ॿारड़ी, मुंहिंजी भेण घुरायो आहे पंहिंजी धीअ जे लाइ। सो हे आहे अॼु जो मुंहिंजो बेस्ट अॼु जी शॉपिंग। ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, कपिड़ो एॾो फाइन आहे। ऐं हीअ मूंखे मिलियो आहे 500 जी शर्ट। अगरि 2 पीस सूट घुराइणो आहे हिन मां त उहो मिलंदो 1000 रुपए जो। मां सिर्फ़ु शर्ट्स घुरायूं, छो त हिकिड़ी शर्ट मां हादिया जो सूट ठही वेंदो, राजिया जो सूट ठही वेंदो, ऐं मां सिर्फ़ु शर्ट ठाहींदमि। सो हीअ ज़बरदस्त प्रिंट, कलर कूल, ऐं वाइट कलर त बाबा जन्नत जो रंग लॻंदो आहे मूंखे हमेशह, पुरसुकून थधो। ठीकु आहे, सो हाणे कटिंग करणु वञा। हे मां काफ़ी सारी कटिंग करे चुकी आहियां हिन बेस वारे कपिड़े मां। हीअ कुझु पटियूं ऐं ट्राइंगल्स कटिया आहिनि, ऐं हीअ 2 कलर्स मां अञा कढी आई आहियां। इन्हनि मां मूंखे कटिंग करणी आहे, पर फ़िलहालु हाणे टाइम थी वियो आहे लंच ठाहिण जो, त मां वेंदमि लंच ठाहिणु। उनखां पोइ ॾिसां थी त छा छा थींदो, उहो तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। दाल बॉइल थी वई ऐं मां हिन जो जेको बाहि बंदि करे रखियो, हटाए छॾियो आहे चुल्हे तां। ऐं त मुंहिंजो बसर जो दाग थो थिए, मसालो ठाहींदमि। ऐं माश जी दाल जूं 2 रेसिपीज़ मुंहिंजे चैनल ते अथव, माश दाल या दाल माश रेसिपी बाय नसरीन वफ़ाई। अगरि तव्हां ॾिसंदव, सर्च कंदव, तव्हांखे मिली वेंदियूं। 2 हिक ॿिए खां डिफरेंट आहिनि। सो हाणे हिन मां जेको आहे हिकिड़ो हिसो दाल जो त मां हींअर पचाईंदमि, बाक़ी थधी करे दाल 2 हिसा ॿिया ठाहे ऐं फ्रीज़ करे छॾींदमि। सो कमु मुंहिंजो हले थो, लंच ठहंदो, उनखां पोइ मानी पचाए छॾींदमि, यानी ॿोड़ खां पोइ, दाल खां पोइ। नमाज़ पढ़ी वरी कटिंग अञा रहियल आहे थोरी, उहा करे वठां। ऐं कुझु पीसिस मां ॻंढिया बि आहिनि, त उहे बि मां तव्हांखे ॾेखारींदमि। 3:15 थिया आहिनि। खाई पी नमाज़ पढ़ी सुराणे मां वञूं था हाणे ॿाहिरि। हिकु त असांजो अटो ख़तमु थी वियो आहे, ॿियूं बि कुझु ज़रूरी शयूं खपनि थियूं। हे माण्हुनि जा कुकड़ सॼो खोटरे तबाह करे था वञनि। मां हुन ॾींहुं सोचां पई त इहो केरु थो करे, त लॻे थो कुकड़ ई था कनि। केॾो कचिरो पियो आहे हिन में। छा असांजी हिन सॼी ख़ूबसूरत घिटीअ में गंदो सीन रुॻो हे आहे।
4 बजे कुछ मिंट थिया आहिनि, असां अची वियासीं वापसि। ऐं बसि ज़रूरत जूं कुझु शयूं वरितियूं आहिनि ऐं अटो वग़ैरह अञा ॿाहिरि पियो आहे, उहो सुराण खणी ईंदी। हीअ जेका मां दाल बॉइल कई इन जा मां हिसा ठाहे छॾिया आहे, थधा थी विया आहिनि। इन्हनि खे बि हाणे फ्रीज़ कंदमि ऐं हाणे कंदमि मां रेस्ट करण खां पोइ वरी तव्हां सां मिलंदा। टाइम थियो आहे 6:30 ऐं मां ॾाढी एक्साइटेड हुयमि हिन नई रिलीअ जे लाइ। मां पहिरियों बि ठाहे चुकी आहियां 2-3 अहिड़ियूं, हीअ अलाए ख़बर न आहे 3 या 4 कहिड़ी आहे। सो कुझु जॾहिं मां कटिंग्स कयूं त हे मां कुझु पीसिस ॻंढे रखिया आहिनि, डिफरेंट प्रिंटेड प्लेन कपिड़नि जूं इहे ठहंदियूं फिरणियूं। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं ॻंढण जो टाइम ईंदो त वरी उहो बि मां तव्हां सां शेयर कंदमि। सो ॿुधाइजो त रिलीअ जो इहे डिज़ाइन कीअं थो लॻे ऐं छा तव्हां हिन रिलीअ जे डिज़ाइन जी वीडियो ॾिसणु चाहींदव, तव्हां हीअ डिज़ाइन सिखणु चाहींदव त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। सो हीअ तमामु हिकिड़ी प्यारी रिली आहे, मुंहिंजो फेवरेट डिज़ाइन आहे ऐं तव्हांजी राय बि मूंखे खपे, ठीकु आहे। ऐं इन खां अलावा क्वेश्चन आंसर जी वीडियो मां शेयर करे चुकी आहियां, त मूंखे उमेदु आहे उहो तव्हां ॾिसी वरिती हूंदी हिन व्लॉग ॾिसण खां पहिरियों ई। ऐं हिते बि अञा कुझु पिया आहिनि, कुझु 5 या 6 मां सिबिया आहिनि कटिंग थियल। ही अञा ताईं इलाही सारियूं पटियूं कपिड़ा टुकड़ा मुंहिंजा पिया आहिनि हिते। सिलसिलो मुंहिंजो हलंदो रहंदो कम जो। फ़िलहालु बसि थी कयां छो त अॼुकल्ह सांझीअ जी अज़ान बि जेका आहे उहा जल्दी थी अची वञे, त सांझी निमाज़ जो बि टाइम थींदो ऐं मां हाणे तव्हां सां थोरी कचहरी कंदमि। उन खां पोइ असां हिन व्लॉग खे कंदासीं बंदि। सो अॼु जे व्लॉग जो हाणे आहे एंड, आख़िरी टाइम, व्लॉग जो आख़िरी टाइम। ऐं अॼु मूंखे क्वेश्चन आंसर जी वीडियो ठाहे ॾाढो मज़ो आयो। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उन में मां अदी रहमत रियाज़ मूंखां कुझु सुवाल पुछा, मां उन जा जवाबु ॾियणु विसरी वियमि। हालांकि उहे मां पेपर ते लिखिया बि आहिनि, पोइ बि रहिजी विया। टिक हणंदी पई वञा, जंहिंजो जवाबु ॾींदी पई वञा, अलाए कीअं रहिजी वियो। सो उन्हनि हिकु त इहो पुछियो त इहे एॾियूं सारियूं जेके मां रिलियूं सिबां थी त इन्हनि खे ट्रोपा केरु ॾींदो, यानी मथां जेको फाइनल इन्हनि जी सिलाई हूंदी आहे उहा केरु कंदो। त उहा मुंहिंजे वस जी बिल्कुलु बि ॻाल्हि न आहे। इहे रिलियूं सभु मुंहिंजे ॻोठु वेंदियूं ऐं उतां मुंहिंजी भेनर सिबराईंदियूं मुंहिंजे लाइ। ॿी ॻाल्हि इहा त हिन में उन्हनि पुछियो आहे त अंदरां कॉटन विझंदा आहियो? अच्छा, कॉटन रिलीअ में कॾहिं बि न विझो। असां कॉटन बि विधी आहे, तजुर्बो थियल आहे असांखे। उन सां रिलियूं एॾियूं हैवी थी वञनि जो धोइणु मुश्किल आहे, त कॾहिं ग़लतीअ सां बि कॉटन न विझिजे। ऐं असां विझंदा आहियूं हिननि जे अंदरां पुराणे कपिड़े जा 2-3 लेयर्स। सो असां वटि जीअं अॼुकल्ह पुराणो कपिड़ो हूंदो कोन्हे, मोस्टली असां कपिड़ा ॾेई था छॾियूं जेके बि असांखे न पाइणा हूंदा आहिनि, त भली ॿिए जे कमु अचनि। पोइ हाणे रिलियुनि में छा पए, पोइ असां वठंदा आहियूं सेकेंड हैंड मार्केट मां, लुना बाज़ार मां पुराणियूं चादरूं। उहे सस्ते में मिली वेंदियूं आहिनि, भली ॻरियल फाटल बि हुजनि त अञा सस्तियूं मिलंदियूं, को मसइलो ई न आहे। पोइ उन जा उहे धोई उन जा 2-3 लेयर्स उन जे रिलियुनि जे अंदरां अची वेंदा आहिनि। इहो बि हिकिड़ो ॾाढो आसान तरीक़ो। या पुराणा पर्दा ऐं ॿियो अॻे असां घर में जेके हूंदा हुआ कपिड़ा या सवड़ियुनि जूं छऊं या चादरूं पुराणियूं विझराईंदा, पर हाणे मोस्टली ईअं थो थिए त जेका शइ असां यूज़ नथा कयूं उहा असां ॿिए खे ॾेई था छॾियूं। इहो अहसासु त भई ठही ठुकी शइ आहे, भली वञी ॿियो को उन मां सुख वठे, त पोइ असां वटि पंहिंजे लाइ नथो बचे त हाणे रिलियुनि जे अंदरां छा पए, त उनजो असां इहो तरीक़ो ॻोल्हे लथो आहे। सो मुंहिंजी बिल्कुलु बि मजाल न आहे। मां पहिरियों बि इहा ॻाल्हि करे चुकी आहे त हिकु दफ़ो मुंहिंजी अम्मा ऐं मां असां इहो ज़िमो खयोंसीं त इहे धागनि मां बि रिलियूं पाण सिबंदासीं। बाबा मुंहिंजी तौबा, उहा हिकिड़ी रिली अम्मा ऐं मां शुरू कईसीं। उहा असां 2-3 ट्रोपा ॾेई, यानी इहे ॾिसो न, 2 हथ आहिनि ई आहिनि, हेठियों ऐं मथियों, विच में 2 या 3 लेयर्स ज़रूरु हुजनि था। सन्हो कपिड़ो आहे त अञा बि 4 लेयर्स, त उन मां सुई कढणु, उफ़ ख़ुदाया, एॾो ॾुखियो कमु आहे जंहिंजी इंतिहा न आहे। त असां तौबा कईसीं, उहा बसि 2-3 टाका लॻियल रिली, 2-3 ट्रोपा ॾिनल, उहा असां ॿिए कंहिंखां सिबराई। सो इहो कमु असांजो वस जो न आहे। ऐं हर कमु असां पाण कयूं त ॿिया पोरियत छा कंदा, ॿिया महिनत कश छा कंदा। तंहिंजे करे कुझु कमु उन्हनि लाइ बि छॾे ॾियूं त बहितरु आहे। सो असां वरी न कयोसीं इहो कमु। ऐं मां जॾहिं बि रिलियूं सिबराईंदी आहियां, मां इलाही सालनि खां मां पंहिंजे लाइ रिलियूं ठाहिणु छॾे ॾिनियूं, छो त मूंखे ज़रूरत न हुई। ऐं हे जेको हाणे मां वरी सिलसिलो शुरू कयो आहे, इहो इन लाइ थी ठाहियां त कपिड़ो इलाही पियो आहे मां वटि, ऐं मां वांदी बि आहियां, जॉब कोन्हे, कुझु कोन्हे, ॿार वॾा आहिनि, मूंखे कंहिंजो ज़िमो ई न आहे, कंहिंजो इंतज़ारु न आहे। त पोइ मां सोचियो त इन कपिड़े खे सजायो कजे, इहो पए ख़राबु थिए, उनखां बहितरु आहे इहो सिबजी वञे। तंहिंजे करे त इलाही अरसे ताईं त मां रिलियूं ठारायूं आहिनि। ऐं हाणे जॾहिं मां ठारायां थी त काफ़ी महांगियूं थी चुकियूं आहिनि। तक़रीबन 1000 रुपयो वठनि थियूं मायूं धागनि विझण जो, मथां धागा भरण जो। त मां पंहिंजी भेण खे चई छॾियो, मां चयो मुंहिंजे रिलियुनि तां पैसा घटि न कराइजांइ। मूंखे ख़बर आहे हिननि में केॾी तकलीफ़ आहे, केॾी महिनत आहे, केॾो टाइम थो लॻे, उन्हनि मायुनि जे हथनि में टुंग थी वेंदा आहिनि, यकीन कयो।
त मां न घटि कराईंदी आहियां पैसा। मां चवंदी आहियां भली ॿियो को उन्हनि खां घटि कराए त कराए, मुंहिंजी रिलीज़ सिबजण लाइ अचे त उन खां पैसा घटि न थियणु घुरिजनि। सो इहो रहियो अॼु। ऐं नई रिलीअ जो डिज़ाइन मां तव्हां सां शेयर कयो आहे, ॾाढो पसंदि आहे मूंखे इहो। मां अहिड़ियूं इलाही सारियूं ठाहे चुकी आहियां, पर उहे सभु सेल थियल आहिनि। मुंहिंजे पंहिंजे घर में अहिड़ी काई रिली न आहे। ऐं हीअ बि जेका मां ठाहियां थी इहो ॿिए कंहिंजो गिफ्ट आहे। ऐं इनशाला मां पंहिंजे घर लाइ बि अहिड़ी रिली ज़रूरु ठाहींदमि। सो इहा आहे मुंहिंजी सॼो ॾींहं जी रुदाद जेका तव्हांजे साम्हूं आहे। ॿाहिरि बि वियासीं, अटो ख़तमु थी वियो हो, पोइ 2-3 ॿियूं शयूं नंढियूं नंढियूं, फिनाइल कोन हुई फर्श वर्श धोइण जे लाइ। त अॼुकल्ह ॾाढी मुसीबत थी थिए, बाथरूम्स में कुआ था अची वञनि गटर मां या कमोड मां था अची वञनि। पोइ असां उन्हनि खे हालांकि ढक बि ॾेई छॾींदा आहियूं, पर उहो बाथरूम यूज़ करण ते दिलि न चाहींदी आहे। त पोइ इन करे उहो फिनाइल वठी आयमि लिक्विड, त जीअं असां उन में विझी सघूं। हू मां घणो करे न यूज़ कंदी आहियां, बसि कॾहिं वरितो न वरितो त कोई फ़र्क़ु न पवंदो आहे मूंखे। पर हाणे मां तंग थी थियां ॾाढी। सो ईअं कोई बिस्किट वरितासीं, कोई निमको वरितो, कुझु न कुझु थी वेंदो आहे। 2-टे ॿिया बि कम हूंदा आहिनि साॻे रोड ते। शुक्र आहे अलाह जो त मुंहिंजा सभु कम इन साॻे रोड ते हूंदा आहिनि। इन करे जॾहिं मां घर मां निकिरंदी आहियां त हिकिड़ी जाइ तां मुंहिंजा सॼा कम थी वेंदा आहिनि ऐं मां आराम सां पोइ करे मोटी ईंदी आहियां। कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे जो असांजे पाड़े जा जेके बि रिक्शा वारा सुञाणे विया आहिनि, हाणे त इलाही टाइम थी वियो आहे, कंहिंखे बि वठी वेंदी आहियां त 2-3 जाइनि ते कमु हल, पोइ उनखे मां बीहारींदी वेंदमि जिते जिते मूंखे कमु हूंदो आहे। त मूंखे तसली रहंदी आहे त हिकिड़ो ॼाण सुञाण वारो माण्हू बीठो आहे, उन सां मूंखे बहस बि नथो करिणो पए पैसनि ते। हुननि खे बि ख़बर आहे। ऐं मां हमेशह हुननि खे किरायो त ॾींदी आहियां, मां बीहण जा पैसा बि ॾींदी आहियां। मां चवंदी आहियां टाइम सीड़ाइनि था, हूअं त मूंखे छॾे हलिया वञनि न, ॿी का सवारी मिलेनि त, पर मुंहिंजे करे बीठा हूंदा आहिनि। पोइ 10 मिंटनि में कमु थिए, 15 मिंटनि में थिए, अधु कलाक में थिए, उहो बीहंदा आहिनि। पोइ मां हुननि खे एक्स्ट्रा पैसा ॾींदी आहियां, त उहो बि ख़ुशि हूंदा आहिनि त हे माई बीहारे थी त असांजो ज़्यान कोन थींदो। मां बि सुखी हूंदी आहियां त वाह वाह हलो, माण्हू पंहिंजो आहे, पाड़े जो आहे, घर जो आहे, सम्झो त ॼण पंहिंजो ड्राइवर थी वियो। सो बहरहाल इहे असांजा ज़िंदगीअ जा कमकारियूं आहिनि, सिलसिला आहिनि। ऐं मुंहिंजी मासी सदोरी ॾाढो बेज़ार कयो अथई मूंखे, पर मां छा कयां हाणे। 2.5-3 साल थियण वारा अथसि, 2.5 साल त पका थिया अथसि मुंहिंजे घर में। त मां ॿी का माई रखणु नथी चाहियां, छो त वरी कंहिंसां नई सही मथो हणणु मुंहिंजे लाइ अज़ाब आहे। ऐं हिन सां मथो हणी 2.5 साल गुज़ारिया आहिनि, तॾहिं बि मर्ज़ी वारी हूंदी आहे। सो अॼु खां वरी 6 ॾींहंनि ते मोकल जी। मां चयोमांसि मां तोखे न मोकल जा पैसा न ॾींदमि। मां बेज़ार थी वई आहियां, जेको हर ॿिए चौथे ॾींहुं मोकल, अॼु बीमार हुयमि, अॼु ॿारु बीमार हो, अॼु केरु बीमार हो, उहो न ईंदी आहे। मां हिन सां हिसाबु न कंदी आहियां। या जंहिं ॾींहुं पाण बि बीमार हूंदी आहे, मां चवंदी आहियां सल मथे वारे पोर्शन जी सफ़ाई छॾे ॾे, बसि हेठां जी सफ़ाई करे वञि। त मां यानी हुन सां इलाही रिआयत कंदी आहियां। मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ थींदो आहे त को मजबूर इंसान जी कंहिंजी मजबूरीअ जो फ़ाइदो न वठिजे। पर अॼु चई मां पंजाब थी वञा, मूंखे हफ़्ते जी मोकल खपे, 6 ॾींहं मोकल। मां चयो मां तोखे पैसा न ॾींदमि, तूं भले महीनो वञि। सो बहरहाल पोइ थोरो अहसासु थियसि त इहो त वाक़ई हिन जो ज़्यान थो थिए माईअ जो। मां चयो मां तोखे एॾी रिआयत ॾियां थी कम में, बहरहाल घणो बहस थियो। उनखां पोइ चई त 8 बजे मुंहिंजी भेण नंढी ईंदी, तव्हांजो भला 8 बजे कमु करे वञे। मूं चयो अचे 8 बजे अचे, फजर जी निमाज़ ते अचे, असां त उअं ई सवेर उथंदा आहियूं। हे त मां वांदी हूंदी आहियां त बसि मां सुम्ही पवंदी आहियां इलाही दफ़ा। पंहिंजा सुबुह सॼा सवेर वारा कम करे पोइ मां वापसि सुती पई हूंदी आहियां। पोइ जेसिताईं मासी अचे, खीर वारो अचे। अॼुकल्ह मुंहिंजी अयाशी आहे ॾाढी माशाल्लाह सां। सो हालांकि सुराण हली थी वञे, पर हे सभु जो एॾी देरि सां ईंदा आहिनि त मूं वटि टाइम हूंदो आहे थोरो वधीक आराम करण जो। पोइ मंझंदि जो कोन थी सुम्हां। सो हाणे सुभाणे 8 बजे खां ॾिसां अलाह करे त उहा शहज़ादी अचे त उहो मुंहिंजो सुबुह खां सवेर खां हाणे निंडनि पिटण जो सिलसिलो शुरू आहे। ऐं जेकॾहिं उहा सवेर आई त मुंहिंजे व्लॉग्स जो बि यकीननि टाइम सवेर खां शुरू थींदो। ऐं हीअं त रोज़ु देरि थी वञे, रोज़ु कम वारी माई देरि सां थी अचे, जेसिताईं उहा हली वञे पोइ मां घर में अकेली थियां त पोइ मां कमु शुरू कंदी आहियां। सो अॼु जो व्लॉग कयूं था हिते ख़तमु। मां ॻाल्हाईंदमि त ॻाल्हियूं खुटंदियूं कोन, इलाही दास्तान हूंदा आहिनि हर रोज़ु। ठीकु आहे। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, वॉक कयो, वण पोखियो। ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त कोशिशि करे सिंधीअ में कमेंट कयो। अलाह चाहियो त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। अलाह भाई।